अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। 23 अगस्त 2026 आचर जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ, शाल जितो हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि रहो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसरूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तइबीरनि सां लाव लही सघनि। इहा बि केॾी सितम ज़रेफ़ी आहे जो हुक्मरान इक़्तिदार जी हासिलात लाइ सिंध जा वसीला भुॻड़नि मुठ ते विकिणी था छॾनि। हुक्मरान जिन लाइ धरती खां इक़्तिदार उत्तम आहे। सची ॻाल्हि इहा आहे त इक़्तिदार अचणी वञणी शइ आहे, पर धरती वरी ॿीहर मिली न सघंदी आहे। धरती ते थींदड़ वालार ऐं धरती जे वसीलनि ते कब्ज़े वारे मामले ते प्रोग्राम में ख़ासि तजियो बि शामिलु हूंदो त वरी एजुकेशन सिटी जे नाले ते मलीर जे क़दीम वसीलनि ते थींदड़ वालार वारे मामले खे बि खणंदासीं त सिंधी ऐं उर्दू आबादी में विछोटियूं आख़िर केरु थो वधाए। इहो बि ॼाण जी कोशिशि कंदासीं त आख़िर केरु साज़िशूं करे थो, ऐं इहो बि ॼाण जी कोशिशि कंदासीं त कहिड़ा टीवी चैनल सिंध मुख़ालिफ़ मुहिम में रुधल आहिनि। रुख़साना प्रीत चनड़ जी सालगिरह जे मौक़े ते संस तारुफ़ ऐं शाइरी बि अव्हां जे समातनि जी नज़र कबी त सिंध जे सुर में रूपले कोल्हीअ जी वरसीअ जे मौक़े ते डॉक्टर मीर आलम मरी जी गुफ़्तगू बि अव्हां जे समातनि जी नज़र हूंदी। सभ खां पहिरियां इक़्तिदार लाइ धरती जे थींदड़ सौदे ऐं पीपल्स पार्टीअ जे किरदार बाबति सग़ीर शेख जो ख़ूबसूरत लेख अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था। पीपल्स पार्टीअ जी मुकमल मशीनरी ऐं सियासी ढांचो धांधली, करप्शन ऐं तबाही जे हिन लामतनाही ऐं अणखुट सिलसिले खे ॿियो कीअं बरक़रार रखी सघे थो, ऐं उन जे एवज़ उहे इस्लामाबाद जे ताक़तवर धुरियुनि अशराफिया ऐं पावर ब्रोकर्स आॾो असांजो छा छा गिरवी रखी रहिया आहिनि। इहा हक़ीक़त इंतिहाई हैरान कंदड़ ऐं अफ़सोसनाक आहे त अञा ताईं कुझु माण्हू इहो सम्झण खां मुकमिल तौरु क़ासिर आहिनि त उहे मिलियल बज़ाहिर मुफ़्त मराइतूं ऐं इनाम जहिड़ोक हथरादू चूंड, कामयाबियूं बिना कंहिं रोक टोक जे, करप्शन ऐं लुटमार जी खुली छूट, वज़ारतूं ऐं इक़्तिदार जूं कुर्सियूं हिकु तमामु ॻरी ऐं ख़तरनाक क़ीमत ते हासिलु थियनि थियूं। असांजूं तारीख़ी ज़मीनूं, कुदरती वसीला, तेल, गैस ऐं पाणी, सिंध जा साहिली इलाइक़ा, ॿेट ऐं मुल्क जी ताक़तवर इस्टेब्लिशमेंट तोड़े फ़ौजी गिरफ़्त खे वधीक सघ ऐं तसलत फ़राहम करणु, एसिताईं जो जेकॾहिं सौदेबाज़ी में खेनि पंहिंजी मर्ज़ी जी सियासी क़ीमत ऐं बका मिली वञे त सिंध जी जाग्राफ़ियाई विरासत बि उन जी सौदेबाज़ी वारी मैज़ ते मौजूदु आहे। आख़िरी तजिए में इन ॻाल्हि सां कहिड़ो अमली फ़र्क़ु पवे थो त हिन ॻठ जोड़ ऐं मटा सटा जी शुरूआति मरकज़ी डान कई हुई, या वरी हितां जे मक़ामी माफ़िया साइंसी ऐं मंतकी तजिए जे उसूलनि मूजिबि कंहिं बि फ़र्क़ु या इम्तियाज़ जी अहमियत सिर्फ़ु तॾहिं ई हूंदी आहे जॾहिं उहो नतीजे में को निमाया मादी ऐं हक़ीक़ी तब्दीली पैदा करे। इन मिसाल ते ग़ौर करियो त जीअं हिकु शीशो या गिलास पंहिंजे महवर ते पूरो 340 दर्जा गर्दिश करे ॿीहर बिल्कुलु साॻी जाइ ते अची बीहंदो आहे जितां उन फिरणु शुरू कयो हो। हिते बि बिल्कुलु साॻी सूरतहाल आहे। इन ॻाल्हि सां को बि फ़र्क़ु नथो पवे त सौदेबाज़ी ऐं समझौते जी शुरूआति कंहिं कई। हक़ीक़त में मसरूम आवाम जे भाङे में ईंदड़ इस्तेसाल, तबाही ऐं नतीजो बिल्कुलु साॻियो ई रहे थो। सिंध जे विरहाङे वारनि साज़िशनि पुठियां कहिड़ा कहिड़ा हथ शामिल रहिया आहिनि इहो पाण बख़ूबी ॼाणूं था, पर उर्दू मीडिया जो जेको किरदारु रहियो आहे उन बाबति ख़ूबसूरत लेखक ऐं नामियारो कंपेयर अमीन अरबाब लिखे थो। उर्दू मीडिया जे मुख्य टीवी न्यूज़ चैनलनि मां आज टीवी खे छॾे सभ जा सभु उर्दू न्यूज़ चैनल सिंध दुश्मनी ते इन करे बि लही आया आहिनि जो हुननि टीवी मालिकनि जा वॾा हुआ ई धुरियां धारिया। पंहिंजो मारे छांव में उछले जे मुस्ताक आज टीवी न्यूज़ चैनल जी वरी बि अंधनि में कहाणी जहिड़ी साफ़ इन करे बि थी लॻे जो हिन जा मालिक शिकारपुर जा असलम काज़ी ऐं शहरयार काज़ी आहिनि।
कहिड़ा बि हुजनि पर पक अथमि त रत दांगी ते पोइ बि वरंदो हूंदनि। उर्दू न्यूज़ चैनल ARY जंहिंजो मालिक आहे त सलमान इक़बाल, पर घटि माण्हुनि खे ख़बर हूंदी त हीअ उन्हनि खोजा मेमणनि मां आहे जेके बदीन जे ॾाखिणी पासे भारत जे गुजरात सूबे जे जामनगर मां कच्छ ऋण पार करे अची सिंध जे अज़ीम शहर कराची पहुता हुआ। पर सलमान इक़बाल जे चाचे हाजी अब्दुर्रज़ाक याक़ूब खे कराची कते बि कोन वणियो ऐं हूअ सभिनी घर भातियुनि खे वठी 70 वारे ॾहाके में ई दुबई हलियो वियो, जिते हुन सोन जो वापारु करणु शुरू कयो। ARY जो नालो बि अब्दुर्रज़ाक याक़ूब जे नाले वारनि अखरनि सां ई सराहियल आहे। अब्दुर्रज़ाक याक़ूब त हाणे हिन दुनिया में नाहे रहियो, पर हुन जो ARY गोल्ड आलमी मार्केट में हिन वक़्त त भलिया भल बणियल आहे। ARY गोल्ड आलमी मार्केट मां जझो नाणो कमाए जॾहिं मालदार इदारो बणिजी वियो त सलमान इक़बाल ARY न्यूज़ TV चैनल आणे पाकिस्तान जे हुक्मरान खे संदसि हाज़िरियूं भराइण ते मजबूर करे छॾियो। पाकिस्तान जो कहिड़ो हुक्मरान या कारे नाणे जो हिन वक़्त मालिक आहे जेको दुबई वञी ARY जे दुकान तां सोन जा बिस्किट ख़रीद नथो करे या सरकारी तौर ते तोहफ़ा ॾियण लाइ ARY जे दुकान जे गोल्ड जूं ख़िदमतूं हासिलु नथो करे। दुबई में हिन वक़्त ARY जी हिकु आलीशान ऑफिस ठहियल आहे जिते पाकिस्तान जा हर हुक्मरान या अपोज़िशन पार्टियुनि जा अॻुवान हाज़िरियूं भरण खां सवाइ इन करे बि रही न आहिनि सघंदा जो हीअ TV न्यूज़ चैनल आहे जेको हुननि जे फ़रमाइश ते हथ टोके सर्वे बि कराए सघे थो त कराची जे नौजवाननि में नफ़रतनि जो ॿिज बि छटे सघे थो। हिन वक़्त ARY खे सूबनि जी विरासत बाबति भरपूर टास्क ईअं ई ॾिनो वियो आहे जीअं Jio TV न्यूज़ चैनल खे इमरान ख़ान सां छेड़े जोटण जो इनाम सभु कुझु हथ तरी ते रखी ॾिनो वियो। जंग अख़बार मां खटियो खाइण खां पोइ Jio TV न्यूज़ चैनल वरी हिन खां साढियल मीर शकीलुर रहमान जे वाल जे तस्बाणी निशानी आहे जंहिं माज़ी में बि ॿोली जे नाले में ज़हर उगाछण में वसा न घटायो हो। मीर शकीलुर रहमान असल में आहे त दहली जे राजपूत घराणे जो, पर विरहाङे वक़्तु भारत मां लॾे अचण खां पोइ हुन जे वॾनि मिटियूं माइटियूं पिंडी में वेठल पुराणनि पठाणनि सां कयूं। मीर शकीलुर रहमान जे वालिद मीर ख़लीलुर रहमान ॿी आलमगीर जंग दौरान 40 वारे ॾहाके में दहली मां हल्के फुल्के रोज़ानी जंग अख़बार जी शुरूआति कई, पर जॾहिं हू अख़बार सुमेत कराची लॾे आयो त मुहाजिर बणिजी वियो ऐं जंग अख़बार खे बि पहिरें ॾींहं खां ई मुहाजिर परस्त बणाए ॿोली वारनि झेड़नि में अहम किरदारु अदा कयाई। दुनिया TV न्यूज़ चैनल जो मालिक मियां मोहम्मद आमिर महमूद तोड़े जो मुहाजिर न आहे, पर ही लाहौर जो पको पंजाबी मियां आराई ज़रूरु आहे। हिन जा वॾा हुआ त शुरू खां ई मच्छी मानी वारा, पर मियां आमिर महमूद हारपो कंदे जॾहिं पंजाब ग्रुप ऑफ कॉलेजिस जो बुनियादु विधो त खेसि सियासी पज़ीराई मिली वई ऐं हू अॻिते हली लाहौर जो मेयर बणिजी वियो ऐं बाद में हुन दुनिया न्यूज़ TV चैनल खोले वक़्त जे हर हुक्मरान जो आशीर्वाद हासिलु करण में कामयाबु थी वियो। हिन वक़्तु सूबनि जे हवाले सां खेसि बि टास्क मिलियल आहे जंहिंखे हू ख़ुशि असलूबी सां निभाए रहियो आहे। घटि अब तक TV न्यूज़ चैनल जो मालिक सैयद सुहेल बि कोन्हे। सॾाए सैयद सगवरो थो, पर असल में आहे मेमणियो ॿार। हुन असल में अपना TV न्यूज़ चैनल खोलियो हो, पर बाद में हुन चैनल जो नालो बदिलाए अब तक रखियो। हिन वक़्तु वॾे पैमाने ते नाणे ते विकाणे लाइ सरकारी इश्तिहार जे नाले में हू किरोड़ें रुपया कमाए पियो, जंहिंजो सबूत सुबुह खां शाम ताईं सूबा टोड़ण लाइ वॾी सरकार जो तोतो थी ॿोलणु आहे। बाक़ी रही ॻाल्हि समा TV न्यूज़ चैनल जी, मालिक अब्दुल अलीम ख़ान जी, जेको आहे त पको पंजाबी, पर हिन वक़्तु मवासिलात जो वफ़ाक़ी वज़ीर इन करे बि आहे जो हिकु सगारी TV न्यूज़ चैनल जूं वाॻूं बि वटसि आहिनि। तहरीक इंसाफ़ खे छॾे इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी ठाहींदड़ अब्दुल अलीम ख़ान जा वॾा भारत जे होशियार पुरजा हुआ जेके लॾे अची लाहौर में आबाद थिया। अब्दुल अलीम तोड़े जो लाहौर जे तख़्तां चूंड विढ़ी MNA बणियो आहे, पर ॾिठो वञे त PTI जे मुक़ाबले में हुन वटि वोटर न हुअण जे बराबरि आहिनि। हिन वक़्तु हू हुकूमत जो अहम हिसो आहे ऐं मथां वरी पंजाबी बि आहे। संदसि TV न्यूज़ चैनल समाज सूबनि खे टोड़ण जी ॻाल्हि न करे त ॿियो छा करे। जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणो, हर को पंहिंजे अघ अघाणो, जेको माण्हू कीन विकाणो, सो ई माण्हू मोती दाणो। हीअ असीं अमां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक सहाफ़ी ऐं कंपेर अमीन अरबाब जो तजियो।
अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे मनपसंद प्रोग्राम मंज़रनामे साण आऊं अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जॾहिं बि सॼे वतन ते वालार थींदी आहे तॾहिं ईअं ई थींदो आहे। वसंदियुनि खे वीरान कयो वेंदो आहे, मुख़्तलिफ़ नालनि ते कब्ज़ा कया वेंदा आहिनि। बिल्कुलु ईअं ई थी रहियो आहे। तालीम जे नाले में मलिर जी मिटी मातम करे पई, एजुकेशन सिटी ॻोठनि खे उजाड़े पई ऐं इंतिज़ामिया पारां ऑपरेशन करे क़दीम वसंदियुनि खे वीरान कयो पियो वञे। एजुकेशन सिटी जे नाले ते थियल कहिड़ी कार्रवाई जो ज़िक्र करियूं था ऐं मलिर जे ज़मीननि ते थींदड़ वालार वारो किस्सो अवां जे समातनि जी नज़र करियूं था ख़ूबसूरत लेखक सामी मेमण जो लिखियल लेख। मलिर जी मिटी अॼु रोई रही आहे। उहा मिटी जंहिं कराची खे सदियुनि खां सावा बाग़, ताज़ा मेवा, भाॼियूं, खजियूं ऐं खीर ॾिनो, जंहिंजी छाती ते बलोच ऐं सिंधी ख़ानदान जा नस्ल पलिजी वॾा थिया, जंहिंजे वणनि हेठां ॿारनि जा नस्ल खेॾिया ऐं जंहिंजी ज़मीन में अबनि ॾाॾनि जूं क़बरूं आरामी आहिनि, अॼु उन मिटी खां सवाल कयो पियो वञे त तूं आख़िर कंहिंजी आहीं। तरक़ी जे नाले में मलिर जी ज़मीन ते हिकु अहिड़ो मनसूबो वधी रहियो आहे जंहिंजो नालो एजुकेशन सिटी आहे। तालीम जो नालो ॿुधण सां दिलि ख़ुशि थियणु घुरिजे, पर मलिर जे ॻोठाण जे अखियुनि में हिन नाले सां ख़ुशी बदिरां ख़ौफ़ छो आहे? जेकॾहिं तालीम लाइ शहर ठाहिणो आहे त पोइ उन जे बुनियाद में मक़ामी माण्हुनि जा उजड़ियल घर, कटियल वण, ख़तमु थींदड़ बाग़, सुकल खूह, ज़रई ज़मीनूं ऐं डहंदड़ मस्जिदूं छो नज़र अचनि थियूं? हीउ सवाल हाणे सिर्फ़ु फ़क़ीर मुहम्मद बलोच ॻोठ जो सवाल न आहे, हीउ सवाल मलिर जे मुस्तक़बिल जो सवाल बणिजी चुको आहे। एजुकेशन सिटीअ जी असुलु कहाणी छा आहे? हिते हिकु तारीख़ी हक़ीक़त खे सम्झणु ज़रूरी आहे। एजुकेशन सिटी जो तस्वर 2024 में पैदा न थियो। सिंध असेंबली जो 2013 एजुकेशन सिटी एक्ट मौजूदु आहे, जंहिंमें देह चूहड़ मलिर में तक़रीबन 8,921 एकड़ ज़मीन खे एजुकेशन सिटी लाइ मख़सूस इलाइक़ो क़रार ॾिनो वियो हो। 2014 में हुकूमत जे सितह ते 9,000 एकड़नि वारे मनसूबे बाबति ॿुधायो वियो त हिते 50 खां वधीक आलमी मयार जा तालीमी इदारा, रिसर्च पार्क, इस्पताल, पाणी नेकाल, गैस, रांदियुनि जो सहूलियतूं ऐं ॿिया इंफ्रास्ट्रक्चर क़ाइमु कया वेंदा। पर सुवालु इहो आहे त जेकॾहिं मक़सदु वाक़ई तालीम जो हिकु आलमी शहर ठाहिणु हो त मलिर जे आम माण्हू खे उन शहर मां छा मिलियो? 2024 में एजुकेशन सिटीअ जे बोर्ड तरफ़ां रोडनि ऐं ॿियनि सहूलियतुनि जी तामीर बाबति अॻभराई साम्हूं आई, यानी हिकु अहिड़े मनसूबे खे जेको सालनि खां काग़ज़नि, ऐलाननि ऐं वाइदनि में मौजूदु हो, ॿीहर अमली इंफ्रास्ट्रक्चर ॾांहुं वठी वञण जी कोशिशि थी। सिंध हुकूमत जी बजट दस्तावेज़नि में पिणु एजुकेशन सिटी फेज़ 1 लाइ वॾी रक़म रखियल नज़र अचे थी, जॾहिं त देह चूहड़ में वधीक ज़मीन जी अलाटमेंट बाबति बि सरकारी माली दस्तावेज़नि में दाख़िला मौजूदु आहे। पर तालीम किथे आहे? हीउ शायदि सभ खां वॾो सुवालु आहे। जेकॾहिं 1000 एकड़ ज़मीन तालीम जे नाले ते मख़सूस कई वई आहे त उन ज़मीन ते केतिरा मुकमिल तालीमी इदारा मौजूदु आहिनि? केतिरा मक़ामी ॿार उते मुफ़्त या घटि ख़र्च ते तालीम हासिलु करे रहिया आहिनि? केतिरा मक़ामी नौजवान उते रोज़गार हासिलु करे रहिया आहिनि? केतिरियूं तहक़ीक़ाती लेबॉरेटरियूं, लाइब्रेरियूं, इस्पतालूं ऐं यूनिवर्सिटियूं मुकमिल तौरु फ़ाल आहिनि? सरकारी इदारे रिकार्ड मां कुझु तालीमी सरगर्मियुनि ऐं कैंपस जो वजूदु ज़रूरु साम्हूं अचे थो। मिसाल तौरु सिंध मदरसतुल इस्लाम यूनिवर्सिटी जो मलिर कैंपस ऐं ॿियनि इदारनि लाइ अलाटमेंट मौजूदु आहिनि, पर उन सां गॾु सुवालु इहो बि आहे त छा उन्हनि इदारनि जी मौजूदगी 1000 एकड़नि जी समूरी ज़मीन मक़ामी आबादियुनि ऐं ज़रई मैशत ते पवंदड़ असरनि जो जवाबु आहे? इहो सुवालु हुकूमत ऐं एजुकेशन सिटी इंतिज़ामिया खे अवाम जे साम्हूं रखणो पवंदो। ज़मीन तालीम लाइ या ज़मीन जे नई जागीरदारी लाइ? मलिर जो सभ खां वॾो ख़ौफ़ इहो आहे त तालीम जे नाले में ज़मीन जो अहिड़ो बंदोबस्तु न थी वञे जंहिंजो फ़ाइदो तालीम खां वधीक ज़मीन जी क़ीमत वधणु, रियल इस्टेट ऐं ताक़तवर धुरियुनि खे हासिलु थिए। मक़ामी माण्हू इल्ज़ाम हणनि था त संदनि ज़रई ज़मीननि, बाग़नि ऐं रिहाइशी आबादियुनि ते दबाउ वधी रहियो आहे। जेकॾहिं हिकु ज़मीन ते तालीमी इमारत नथी ठहे, पर उन जे चौधारी रस्ता, 4 दीवारूं, प्लाटिंग, तिजारती सरगर्मियूं ऐं ॿिया ज़मीन सां लाॻापियल फ़ाइदा पैदा थियनि था, त पोइ सुवालु उथणु फितरी आहे त असुलु मक़सदु तालीम आहे या ज़मीन?
सरकारी ज़ाब्तनि मूजिबि एजुकेशन सिटीअ जी अलाट थियल ज़मीन मुक़ररु मक़सद खां मुख़्तलिफ़ इस्तेमालु थियण जी सूरत में अलाटमेंट रद्द बि थी सघे थी। हुकूमत 2025 में एजुकेशन सिटी लैंड अलाटमेंट रूल्स एंड रेगुलेशन खे मंज़ूरु कयो, जिन में ज़मीन जे इस्तेमालु, मास्टर प्लान ऐं अलाटमेंट बाबति ज़ाब्ता शामिल आहिनि। इन करे हाणे हुकूमत जी ज़िमेवारी वधीक वधी वञे थी त हर अलाट थियल एकड़ जो हिसाब आवाम जे साम्हूं रखे, ज़मीन कंहिंखे मिली, कहिड़े मक़सद लाइ मिली, तामीर कॾहिं शुरू थी, केतिरी रक़म लॻी, केतिरो कमु मुकमिल थियो, ऐं जेकॾहिं मुक़ररु मक़सदु हासिलु न थियो त ज़मीन वापसि छो न वरिती वञे। ॻोठनि ते काहूं तरक़ी जो ही कहिड़ो चहिरो। फ़क़ीर मोहम्मद बलोच ॻोठ में मुबैना कार्रवाई जूं ख़बरूं मलेर जे माण्हुनि जी दिलि खे इन करे वधीक ज़ख़्मी कनि थियूं जो उहा रुॻो हिकु अॾावत जी भञडाह जो वाक़ियो नाहे। हिकु घर ढहण सां सिर्फ़ु भितियूं नाहिनि ढहंदियूं, हिकु ख़ानदान जी तारीख़ बि ॾही पट पइजी वेंदी आहे। मलेर जी ज़मीन ख़ाली नाहे। कुझु मनसूबनि जे नक्शनि में ज़मीन शायदि सिर्फ़ु हिकु अंगु हुजे। 8,900 एकड़नि, 9,000 एकड़ या वधीक, पर मलेर जे माण्हुनि लाइ उहा ज़मीन सिर्फ़ु अंगु नाहे। हर एकड़ जे पुठियां हिकु कहाणी आहे। किथे हिकु हारी जो खूह आहे, किथे अंबनि जो बाग़, किथे माल जो वाड़ो, किथे क़ब्रिस्तान, किथे क़दीम ॻोठ, ऐं किथे कंहिं माउ पंहिंजे ॿार खे इहो चई वॾो कयो त हीअ ज़मीन तुंहिंजे ॾाॾे जी आहे। हिकु तहक़ीक़ाती मुताले में एजुकेशन सिटी बाबति ख़दशनि जो ज़िक्र कंदे चयो वियो आहे त मनसूबे सां मलीर ऐं सुखन दरियाउनि जे विच वारे इलाइक़े में लॻभॻि 40 ॻोठनि, ज़रई ज़मीननि, चरागाहनि ऐं मक़ामी मैशत ते असरु पवण जो ख़दशो आहे। 2025 में रिपोर्टनि मूजिबि मनसूबे लाइ वधीक 2,817 एकड़ ज़मीन मुख़्तस करण जी अॻुभराई बि थी, जंहिंमें ज़रई ज़मीन शामिल हुजण ऐं मलेर जे सब्ज़ पटी लाइ ख़तरे जा ख़दशा ज़ाहिर कया विया। इहो ई सबबु आहे जो हीउ मसइलो हाणे सिर्फ़ु ज़मीन जी मालिकी जो न रहियो आहे। हीउ माहौल, ख़ुराक, रोज़गार, सक़ाफ़त, आबादी ऐं ईंदड़ नसलनि जो मसइलो बणिजी चुको आहे। चूंडियल नुमाइंदा आख़िर हिन मामले ते छो ख़ामोश आहिनि? हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं सामी मेमण जो लेख। ऐं हाणे सिंध जे अमर किरदार, सिंध जे सुर में रूपले कोल्ही खे यादि करियूं था। भेटाउनि जा गुलाब अछण लाइ असीं अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था। डॉक्टर अमीर आलम मरी जी गुफ़्तगू। ऐं 22 अगस्त 1859 ईस्वी शहीद रूपले कोहलीअ जी शहादत जो ॾींहुं आहे। उन निस्बत सां रूपले कोहली जी यादि में चंद मुख़्तसिर ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं आउं पेश करणु चाहियां। रूपलो कोहली नंगर पार्कर खां 15 किलोमीटर परे ॻोठ कुंभारी जे आसपास जेके इलाइक़े में 1818 ईस्वी में पैदा थियो। तस्दीक थियल इहो सन कोन्हे, पर घणे खां घणा मुहक़िक़ जेके जंहिं ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि उन मुताबिक़ 1818 ईस्वी संदसि पैदाइश जो साल आहे। संदसि वालिद जो नालो सामतो कोहली हो, वालिदा जो नालो केसरबाई ऐं ज़ाल जो नालो मीनावती हो। ऐं संदन ज़ात कोहलियुनि जी गोयल ज़ात सॾी वञे थी, नुख जेका हुनजी गोयल आहे। 1843 ईस्वीअ में जॾहिं सिंध ते अंग्रेज़नि हमलो ऐं कब्ज़ो कयो ऐं हैदराबाद जो तख़्त ऐं उन खां अॻु में ख़ैरपुर जो तख़्त ऐं मीरपुर ख़ास जा तख़्त जेके उहे जॾहिं कब्ज़े हेठि अची विया त बि नगर पार्कर जो ऐं जेको थर जो इलाइक़ो हो उहो अंग्रेज़नि जे इंतिज़ाम हेठि न अची सघियो। उन में मुसलसल उहा बग़ावत हल्की सल्की हलंदी रही। ऐं पर पोइ अॻिते हली करे जॾहिं 1857 ईस्वीअ में सॼे नंढे खंड में अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ बग़ावत जो जेको झंडो उभो थियो त उन खां उन जा असरात सिंध ते बि पिया। ऐं पोइ इहा जेका थर पार्कर खां वठी नगर पार्कर खां वठी जेका बि थर जी पटी हुई, इन में जेका सोढा बिरादरी हुई ऐं उन्हनि जो राणो करणजी सिंह सोढो, करणजी सोढो, या बहिराणे जो ठक्कर सिंह ऐं वीरावा जो लादू सिंह, इन्हनि जेका आहे सा बग़ावत कई, बग़ावत जी अॻुवाणी कई। ऐं इन्हनि जो फ़ौजी कमांडर या गोरिला लीडर चइजे शहीद रूपलो कोहली, उन 5,000 कोहलियुनि सां वेड़ जी शुरूआति कई। 1857 ईस्वीअ जे हिंदुस्तान में जेका बग़ावत जंहिंखे गदर चयो थो वञे, उन जे असरात जे नतीजे में 1859 में
ऐं पोइ 15 अप्रैल 1859 में जॾहिं खुलियल बग़ावत थी, थर जे रेगिस्तानी इलाइक़नि में टेलीग्राफ जूं तारूं कटियूं वयूं, सरकारी ख़ज़ाननि ते कब्ज़ो कयो वियो, पुलिस थाणनि ते हमला कया विया ऐं कारदार जी ऑफिस खे बाहि ॾेई साड़ियो वियो ऐं रस्ता जेके आहिनि तबाह कया विया। उन बाबति नगर पार्कर जे मुख़्तियारकार ॾियलमल हैदराबाद इतला मोकिलियो, जंहिंखां पोइ बरतानवी फ़ौजी कार्रवाई जेका आहे सा शुरू थी। अंग्रेज़ कर्नल एविंसन उन कार्रवाई जी शुरूआत कई। राणो करण जी ऐं राणो लाधू सिंह गिरफ़्तार थिया, पर उहा मज़ाहिमत ख़तम थी कोन थी, छाकाणि जो जीअं उहे गिरफ़्तार थिया त उन्हनि जो पुटु उदय सिंह वापसि अची अंग्रेज़नि जी छावनी ते हमिलो कयो ऐं पंहिंजे वालिद खे राणे करण जी खे उतां खां आज़ादु कराए निकिरी वियो। पर पोइ अंग्रेज़ जेको आहे सो अॻिते वधिया फ़ौज वठी ऐं चंदनगढ़ जेका वॾे खां वॾी मज़बूत मोर्चो हो गोरिला वारफेयर जो पार्कर जे इलाइक़े में, उन ते वञी बम्बारमेंट कई ऐं उनखे जेको उन तबाह करे छॾियो अंग्रेज़ फ़ौज, जंहिंखां पोइ पार्कर जे पहाड़ी इलाइक़नि में हीअ वारफेयर गोरिला वारफेयर जो रूप वठी शुरू थी वई अॻिते हली। जीअं अॻिते हली उहा जदोजहद गोरिला जंग में तब्दील थी वई त राणे करण जी खे जेके बि उन जूं ज़रूरतूं शयूं हुयूं, खाद ख़ुराक या इंफॉर्मेशन जेके माण्हू ॾींदा हुआ, मुख़्तलिफ़ माण्हू हुआ, पर उन्हनि जो पोइ हिकिड़ो वॾो ज़रियो जेको आहे रूपलो खोली पियो। पर पोइ गोड़धरी नदीअ जे आसपास जे इलाइक़े मां हिकु ॾींहुं गिरफ़्तार थियो, कंहिं मुख़बरीअ ते कंहिं तरीक़े सां गिरफ़्तार थियो ऐं उन दौर जो मशहूरु जेको अंग्रेज़ ऑफिसर हो जॉर्ज तरवट, जंहिंजो अॼु बि तरवट जो थलो जंहिंजे नाले सां मशहूरु आहे पार्कर जे इलाइक़े में, उन गिरफ़्तार कयो ऐं रूपले ते सख़्तु तशदुद कयो त राणे करण जी जो ॾस पतो ॿुधाए किथे लिखियलु आहे, पर हुन कुझु बि इंफॉर्मेशन ॾियण खां इनकार कयो ऐं सॼो तशदुद बर्दाश्त कयो। खेसि आछ कई वई त तुंहिंजा केस ख़तमु कंदासीं, तोखे आज़ादु कंदासीं, तोखे अणमई दौलत ॾींदासीं, उहिदा ॾींदासीं, पर बहरहाल रूपले का बि आछ क़बूल कान कई। नेठि अंग्रेज़ सरकार खेसि 22 अगस्त 1859 ईस्वीअ ते गोड़धरो साइगाम जेको पार्कर जो हिकिड़ो इलाइक़ो आहे उते हिकिड़े वण में पाई टंगे हुनखे शहीद करे छॾियो। अॼु 22 अगस्त जो ॾींहुं आहे। उन निस्बत सां शहीद रूपले कोहलीअ खे सलाम ऐं मञता जी अज़मत जे तौर ते हीअ मुख़्तसर मालूमात ऐं सिंध जे नौजवाननि ॾांहुं, सिंध जे नसुल ॾांहुं मुंतक़िल करियां पियो। शहीद रूपले जी अज़मत खे सलाम। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु सिंधी ॿोली जी नामियारी शाइरा रुख़साना प्रीत जो जनम ॾींहुं मल्हायो पियो वञे। रुख़साना प्रीत जी सालगिरह जे मौक़े ते असीं संदसि तारुफ़ ऐं शाइरी अवां जे समातनि जी नज़र कंदासीं। सभ खां पहिरियां पेश करियूं था मुख़्तसर तौरु संदसि तारुफ़। सिंधी शाइरी में मुनफ़रद नालो पैदा कंदड़ रुख़साना प्रीत जो जनम हैदराबाद में 23 अगस्त 1967 में थियो। हुन शुराती तालीम नवाबशाह मां हासिलु कई, जॾहिं त MBBS पिणु नवाबशाह मां 1993 धारे कयाईं। लियाकत मेडिकल कॉलेज जामशोर में मेडिसिन में 6 महीना हाउस जॉब कयाईं। 1998 में पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान पास कयाईं। रुख़साना प्रीत नामियारे कोम्पर सगवान डॉक्टर दोदे महरी सां 2000 ईस्वी में शादी कई। 1998 वारे दौर में नवाबशाह जे केतिरनि ई अदबी समाजी सियासी प्रोग्रामनि जी कंपेयरिंग पिणु कंदी रही। PMC में पढ़ण दौरान हुन लतीफ़ ॾिहाड़े जी कंपेयरिंग बि कई। 1993 दौरान रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते अदबी प्रोग्रामनि में कंपेयरिंग कंदी रही। संदसि शाइरी जो पहिरियों किताब प्यासी साबिया जलथल ख्वाब 1997 में छपिजी मंज़र आम ते आयो। 2014 में संदसि शाइरी जो ॿियो मजमूओ निगाहुनि जा सजदा माए पब्लिकेशन पारां छपराए वियो। संदसि शाइरी जो टियों मजमूओ तूं जो पाछो चंड जो 2022 धारे संबारा पब्लिकेशन पारां छपराए मंज़र आम ते आंदो वियो। माहिवार अदब मार्च 2004 में ख़ासि कार्नर पिणु छपियो। हूअ सिंधी अदबी संगत जी जॉइंट सेक्रेटरी पिणु रही। औरतुनि जी तनज़ीम वुमेन एक्शन फोरम हैदराबाद जी मेंबर पिणु आहे। संदसि किताब निगाहुनि जा सजदा खे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां साल 2014 जो शाइरी जो बहितरीनु किताब क़रार ॾींदे एवार्ड पिणु ॾिनो वियो।
सगा पारां पिणु खेसि बहितरीन शाइरा जो एवॉर्ड मिली चुको आहे। रुखसाना पीरीत जी शाइरी जो सफ़र अॼु बि जारी आहे। ऐं हाणे अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था रुखसाना पीरीत जी ख़ूबसूरत शाइरी। जॾहिं राति कारी जा घेरा वधनि था, जॾहिं राति कारी जा घेरा वधनि था, तॾहिं नेण पंहिंजा ॾिया थी पवनि था। वञे वक़्तु तकिड़ो पिरीं अखि चिंबींदे, वञे वक़्तु तकिड़ो पिरीं अखि चिंबींदे, इहे वार कारा छा थी पवनि था। तॾहिं गीत कोई सुरीलो थो लिखिजे, कारीगर जॾहिं ॾात पंहिंजी कखनि था। असांजी इबादत करणु प्यार पूॼा, सो माण्हू ॿ टे ई असां सां ठहनि था। घटाऊं गजन ऐं मिटी महकी जंहिं पल, भला पोइ शाइर सुम्ही किथे सघनि था। करे वेंदी नफ़रत उतां कोच पाणे, जिते प्रीत पारा कठे थी पवनि था। सावण आयो सारूं आयूं, केॾियूं यादि मयारूं आयूं। पहिरीं सारा केली आई, रोकेसीं त कतारूं आयूं। इल्ज़ामनि में जाथे काथे आहिनि हीअ उॾारूं आयूं। दिलि बि टोड़नि हथ बि जोड़नि, ॾाढियूं तिन ते खारूं आयूं। अंदरि मंझि उदासी साॻी कहिड़ियूं यार बहारूं आयूं। दिलि त सॼी हुनखे ई अर्पी, मोटी तंहिंजूं फारूं आयूं। ओही वाही जंहिंजो कोन्हे, तव्हां फसल ते झारूं आयूं। जेरनि लाइ झुॻो कोन्हे को, तोखे यादि मज़ारूं आयूं। पातालनि में जीत रहे छो, ऊचाउनि ते हारूं आयूं। असांजे ज़िंदगानियुनि जी कथा रंगीन कान्हे का, अंदरि वीरान ऋण वांगुरु अदा रंगीन कान्हे का। असांजी सोच जी दुनिया भले रंगीन केॾी बि, मगर जा चोतरफ़ दुनिया उहा रंगीन कान्हे का। असांजो रूह बि ज़ख़्मी ऐं हीउ ॾिस पेर बि ज़ख़्मी, जो हथ में आ कलम ज़ख़्मी, कला रंगीन कान्हे का। अव्हां जी ज़िंदगी में सभु चङायूं ॾोह को कोन्हे, भले बेशक हुजे पर पोइ बि सा रंगीन कान्हे का। जो आ आज़ादु माण्हू रंग मौसम जा पसे पल पल, कफ़स में घारींदड़ ले का फ़िज़ा रंगीन कान्हे का। अक्स बुख ऐं परेशानियुनि, ज़ुल्म ऐं बेवफ़ाइनि जा, प्रीत आहे ग़ज़ल पर ॻाल्हि का रंगीन कान्हे का। कॾहिं तूं शाम में मिलजां, झुकियल कंहिं लाम में मिलजां। सॼे संसार जे गुझ में हर कंहिं माम में मिलजां। तूं बणिजी ख़्वाब को सोणो, अखियुनि आराम में मिलजां। अदम जी वेड़ हस्ती सां, उन्ही संग्राम में मिलजां। सभई सिर ते खणी वेंदुसि, तूं हर इल्ज़ाम में मिलजां। भटकन ख़्वाब बसेरा ॻोल्हनि, कंहिंजी दिलि में देरा ॻोल्हनि। ऊंदाहियुनि सां उलझी उलझी हाणे नेण सवेरा ॻोल्हनि। खोंबा खोड़ गुलाब खिड़िया ही, भंवरनि जा के भेरा ॻोल्हनि। अमन लॾियो आहे जीअं धरती तां, मुल्क ॿियो को गेरा ॻोल्हनि। दिलि चोराए गुम थी वियो आहे, दिलि चोराए गुम थी वियो आहे। सोचूं तंहिंजा पेरा ॻोल्हनि। मन में मोह लथो आहे जिन जे, ॿाहुनि जा थियूं घेरा ॻोल्हनि। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं रुखसाना पीरीत जी ख़ूबसूरत शाइरी। ऐं हाणे माज़ी जे ज़ख़्मनि जो ज़िक्र छेड़ियूं था ऐं इहो ॼाणण जी कोशिशि करियूं था त सिंधी ऐं उर्दू आबादी में विछोटियूं कीअं वधियूं। आख़िर कंहिंजी अना अॼु बि अॻियां अची बीठल आहे। अॼु जेकॾहिं कंहिं हिकु शख़्स जी या कंहिं बि इंसानी बिरादरी या नस्ल जी उमिरि 79 साल आहे त छा उन्हनि 79 सालनि दौरान संदन वालदेन, अज़ीज़नि, माइटनि ऐं दोस्तनि कॾहिं बि खेनि इहो न ॿुधायो हूंदो त संदन इज़त वारा ऐं बुज़ुर्ग वालदेन कहिड़े क़िस्म जी ज़िंदगी ऐं कहिड़नि हालतुनि मां गुज़रिया हुआ। मुआशी लिहाज़ खां संदन हालतूं कहिड़ियूं हुयूं। छा इहो मुमकिन आहे? छा अव्हां जा ऐं असांजा वालदेन ज़िंदगी दौरान जिन हालतुनि, वाक़िअनि ऐं मुआशी तोड़े समाजी मसइलनि मां गुज़री अॼु वॾी उमिरि ऐं पुढ़ाइप जे मरहले ते पहुता आहिनि, छा अव्हां ऐं असां वाक़ई उन्हनि हालतुनि जे पेचीदगियुनि खां बेख़बर आहियूं? सवाल ई पैदा नथो थिए, बल्कि मुमकिन आहे त उन्हनि मां केतिरनि ई ख़ुशगवार ऐं नाख़ुशगवार हालतुनि ऐं वाक़िअनि में अव्हां ऐं असां पाण बि पंहिंजे वालदेन ऐं अज़ीज़नि सां गॾु शरीक रहिया हुजूं। उन करे अॼु जेके कुझु अनसर माज़ी जे हालतुनि ऐं वाक़िअनि जी हक़ीक़तनि खे टोड़े मरोड़े न रुॻो ग़लति बयानी सां इंतिहाई नामुनासिब रवैयो इख़्तियार करे रहिया आहिनि,
पर मन घड़त ऐं गुमराह कंदड़ प्रोपेगेंडा ज़रिए बरे सग़ीर ते क़ाबिज़ परॾेही ऐं मक़ामी हुक्मरान जे ग़लति पॉलिसियुनि जो मलबो हितां जे मक़ामी माण्हुनि ते विझण जी नाकाम कोशिश करे रहिया आहिनि। हाणे उन हक़ीक़त बाबति का बि राय नाहे त बरे सग़ीर जे विरहाङे दौरान ॼाणी वाणी फ़साद कराया विया हुआ। उन्हनि फ़सादनि जे नतीजे में थियल खून ख़राबे खां को बि इनकार नथो करे, पर उन खून ख़राबे लाइ ॿियो कोन, पर उन दौर जा हुक्मरान इंतिज़ामिया ज़िम्मेवार हुआ ऐं आहिनि। अव्हां ईमानदारी सां पंहिंजे सीने ते हथु रखी ॿुधायो त जेकॾहिं अव्हां अॼु बि कश्मीर, काछे, छाछरे या छोर में पंहिंजे निंढे विचोले या वॾे ज़ाती घर में इत्मीनान सां पुरसकून ज़िंदगी गुज़ारे रहिया हुजो त छा रुॻो मफ़रूज़े आसिरे या वाइदे ते उहा पुरसकून ज़िंदगी छॾे हज़ारे मैलनि ते पखड़ियल ग़ैर महफ़ूज़ सफ़र जो ख़तरो खणी पंहिंजे ख़ानदान सां गॾु लड़पलाण करणु क़बूल या पसंदि कंदा? क़तई तौरु न। को बि समझदार इंसानु अहिड़ो फ़ैसिलो कॾहिं बि न कंदो। उन करे ॼाणे वाणे फ़साद कराए विया ऐं लखें ख़ानदाननि खे इंतिहाई ॾुखियनि हालतनि ऐं इंसान सोज़ वाक़ियुनि मां गुज़रणो पियो। जेतोणीकि पाकिस्तान जो बुनियादु मुस्लमान अक्सरियत रखंदड़ सूबनि ते रखियो वियो हो, यानी जिन सूबनि या रियासतनि में मुस्लमान अक़लियत में हुआ, उन जी आबादी जे लॾपलाण खे पाकिस्तान ठाहिण वारे मनसूबे जो हिसो न बणायो वियो हो। न ई उतां आबादी मुंतक़िल करण जो को इम्कान, जवाज़ या हक़ ज़हन में रखियो वियो हो, पर ॼाणे वाणे फ़साद कराए विया ऐं लखें ख़ानदाननि खे लॾपलाण करण ते मजबूर कयो वियो। उहे ई हालतूं सिंध ऐं पंजाब में बि पैदा कयूं वियूं, जिते हिंदू ऐं सिख मज़हब सां वास्तो रखंदड़ लखें ख़ानदान बि पंहिंजे घरनि में पुरसकून ऐं इत्मीनान बख़्श ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ। पर जेकॾहिं हाणे फ़सादनि जे नतीजे में सिंध मुंतक़िल थींदड़ ख़ानदाननि सां वास्तो रखंदड़ उन दौर जी नस्ल या संदन औलाद उन्हनि हालतुनि लाइ सिंध जे क़दीम मक़ामी ख़ानदाननि यानी सिंधियुनि खे ज़िम्मेवार करार ॾींदा रहनि, जाइज़ ऐं नाजाइज़ क्लेम दाख़िल कंदा ऐं दावाऊं कंदा रहनि, सिंध खे मतरूक सिंध सॾींदा, पंहिंजे सिंधी भाइरनि जे जज़्बात मजरूह कंदा रहनि, त उहो इंतिहाई अफ़सोसनाक रवैयो आहे। भारत जे मुख़्तलिफ़ शहरनि मां लॾपलाण कंदे संदन वालदेन वटि छा हो ऐं छा न हो, छा इन सिलसिले में मौजूदा नस्ल खे संदन वालदेन कॾहिं बि सच न ॿुधायो हूंदो? असां इहो नथा चऊं, पर लॾपलाण करे ईंदड़ माण्हुनि पाण बि हिक ॿिए बाबति हक़ीक़तूं बयानु न कयूं हुयूं। असां कॾहिं बि इहो न चयो, पर वॾे तइदाद में जंहिं तरीक़े सां सिंध में सैयद ईंदा रहिया, उन बाबति बि उन्हनि ख़ानदाननि हिक ॿिए खे चङी तरह बेनक़ाब कयो आहे। पर हाणे 79 साल गुज़री वञण खां पोइ बि जेकॾहिं असां माज़ी जा क़ैदी बणिजी हिक ॿिए सां उलझंदा रहंदासीं, त उन मां वधीक विछोटियनि, तलखियनि ऐं बदगुमानियुनि पैदा थियण खां सवाइ ॿियो छा हासिलु थींदो? सिंध में आबाद थियण भाइरनि खे इहो सोचींदे ख़ुशि न त घटि में घटि इत्मीनान ज़रूरु करणु घुरिजे त जिन हालतुनि में सन वालदेन भारत में रहंदा हुआ, या जिन हालतुनि में उहे हिन वक़्तु सिंध में रही रहिया आहिनि, उहे हर लिहाज़ खां बहितर ऐं सुठियूं आहिनि। भारत में मिल्कियतूं ऐं जागीरूं छॾण जा दावेदार पंहिंजे मिल्कियतनि खे मतरूक चवण बदिरां सिंध खे मतरूक सॾे पंहिंजी ज़हनी पसमानदगी जो पाण इज़हार करे रहिया आहिनि। इहा इंतिहाई ख़ुशाइंदा ॻाल्हि आहे त सिंध में रहंदड़ मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़, ख़ासि तौर ते उर्दू ॻाल्हाईंदड़ भाइरनि जी तमामु वॾी अक्सरियत न त सिंध जे विरहाङे खे क़बूलु करण लाइ तयारु आहे, न ई कराची खे इस्लामाबाद जे कब्ज़े में ॾियण खे कंहिं बि क़ीमत ते तस्लीम करण लाइ तयारु आहे। पर कराची खां कश्मीर ताईं सिंध जे सभिनी निढनि वरनि शहरनि में रहंदड़ उर्दू ॻाल्हाईंदड़ भाइर हाणे पाण खे पंहिंजे सिंधी भाइरनि जो हिसो सम्झी हथ में हथु ॾेई गॾियल हक़नि ऐं गॾियल मसइलनि जे हल लाइ जदोजहद करण ते यकीन रखनि था। हाणे इहा ॻाल्हि ऐं बहस बि बेकार ऐं मतरूक थी चुको आहे त बरे सग़ीर जे विरहाङे जे नतीजे में पैदा थियल हालतुनि लाइ केरु ज़िम्मेवार हो ऐं केरु ज़िम्मेवार न हो। हाणे अहसान जताइण खां बि पासो करणु घुरिजे। अहसान करे उनजो अहसासु ॾियारणु या बार बार उनजो ज़िक्र करणु अहसान खे बेमाना बणाए छॾींदो आहे। विरहाङे वक़्तु असां ही हुआसीं, असां उहो हुआसीं, या असां लॾपलाण कंदड़नि सां ही नेकी कई, ही भलाई कई, अहिड़े बहस मां कहिड़ो फ़ाइदो? ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हालतूं कहिड़ियूं बि हुजनि, हुक्मरान जा इरादा कहिड़ा बि हुजनि, असां हर क़ीमत ते मुतहद थी नए अज़म, नए अहद सां गॾिजी जदोजहद करियूं। न त ॿी सूरत में तारीख़ पंहिंजो पाण एहतिसाब कंदी, ऐं इहो कंहिंखे बि न विसारणु घुरिजे त विछोटियूं वधाईंदड़नि जी तारीख़ पिणु लिखिजे पई। इन ते ई प्रोग्राम मंज़रनामे जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदे इजाज़त।
वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देश परदेस सारा वसन कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।